औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर आहे। उमेद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदव अल्लाह जे करम सां। जी हा, त अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो ज़ेर जो टॉपिक आहे त ज़ेर जो आवाज़ जेको हूंदो आहे उन सां असां ॿार खे कीअं पढ़ायूं। ही पहिरीं क्लास जो किताबु आहे, केजी क्लास जो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरे मां असां निसाब मां असां पढ़ायूं पिया, जंहिंजो अॼु जो टॉपिक आहे ज़ेर। त अचो त असां हलूं था ज़ेर जी तरफ़। त जीअं तव्हां ॿार खे अहिड़े तरीक़े सां पढ़ाइजो त जीअं ॿार जी अल फ़ख जेका हूंदी आहे उहा पकी थींदी, हुन सां गॾो गॾु ज़ेर जो आवाज़ु सुञाण में बि ॿार खे का तकलीफ़ न थींदी। सो अचो हलूं त ॿार खे असां बिल्कुलु प्यार सां ऐं अहिड़े तरीक़े सां सम्झाईंदासीं त हीअ जेका हेठि आहे इहा हिकु ज़ेर आहे जंहिंजो आवाज़ु निकिरंदो अलीफ़ ज़ेर अ। पर ॿार खे असां हीअं करे पढ़ायूं अल फ़ख अलफ़ ज़ेर अ, बे बदक बे ज़ेर ब, जिम जुती जिम ज़ेर ज, जिम झिरकी जिम है ज़ेर झ, दाल दर दाल ज़ेर द, सीन सां सीटी सीन ज़ेर स, लाम सां लकुण लाम ज़ेर ल, मीम सां मच्छी मीम ज़ेर म, हमज़ा अल मंदो हमज़ा ज़ेर अ, ये सां यकतारो ये ज़ेर यो। ॿार खे असां अहिड़े तरीक़े सां पढ़ाईंदासीं त ॿार जी हिन में अल फ़ख जेका आहे उहा रिपीट थींदी ऐं ज़ेर जो आवाज़ु बिल्कुलु क्लियर सुञाणंदो। उमेद आहे त अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं लाइक कजो। महिरबानी।